वैसे भी भगवान जो नालो आहे अधोक्षज। छा नालो आहे? चओ न अधोक्षज। अधोक्षज अर्थ आहे कि जेको इंद्रियन जे द्वारा पकड़ में न अचे वो अधोक्षज आहे। हिननि हथनि पेरनि सां इंद्रियन सां कोई भगवान खे नथो पकड़ी सके, हृदय जे भाव सां पकड़ी थो सके। अखियुनि जे लुड़क सां ॻोढ़नि सां भगवान खे पकड़ी थो सके। चओ हरे राम। बल बुद्धीअ सां पकड़ में न ईंदा भगवान। हिरण कश्यप त ॾाढो ॻोल्हियो भगवान खे, 3 लोक घुमी आयो, वैकुंठ भी घुमी आयो, भगवान न मिलिया। ख़बर तो काथे वेठा भगवान? उनजी दिल जे अंदर वेही रहिया, ऐं ॿाहिरि ॻोल्हे पियो वेठो। कस्तूरी कुंडल बसे मृग ढूंढे बन माए, तैसे घट घट आप हैं हरी दुनिया जानत ना है। भगवान उन जे हृदय में अची वेही रहिया ऐं ॿाहिरि पियो ॻोल्हे। अगर भीतर वञे हा भगवान जे लाइ, थोड़ो सो प्रेम करे हा, याद करे हा, तो पाए वठे हा।